असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं तहलका अस्पताल मीरपुर बठोरो में, जिते सहूलियतुनि जी खोट आहे। जॾहिं त तव्हांखे ॿुधायां त हिते लेडी डॉक्टर बि मौजूदु न आहे ऐं डॉक्टरनि जी सख़्तु खोट आहे। उन हवाले सां जेके परे परे खां मरीज़ अचनि था उहे सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुनजो वधीक छा चवणु। मीरपुर बठोरे जी सिविल अस्पताल जेका रोज़ाने हज़ारे माण्हुनि जी OPD थिए थी हिते, ऐं हालति इहा आहे सिविल अस्पताल जे अंदरि रुॻो 2 खां 3 डॉक्टर मौजूदु आहिनि, जेके 24 कलाकनि मां 12 कलाक ड्यूटी कनि था। 12 कलाकनि खां पोइ सिर्फ़ु हिकिड़ो डॉक्टर मौजूदु आहे ऐं हज़ारे माण्हू जेको सो रोज़ाने दरबदर थियनि था। बाकी बे डॉक्टर हिते असां आहियूं कुल 5-6 ग्रेड जी डॉक्टर आहिनि। तव्हां ॾिसो पिया अल्ट्रासाउंड करियां पई ऐं मैनेजमेंट कयां पई, एमरजेंसी में सॾु थिए थो त हुते पहुचां पई। लेडी डॉक्टर असां हिकु बि कोन्हे, असांखे वॾो अनुभव आहे। ऐं जेके ॿ डिस्पेंसर 17 ग्रेड में आया आहिनि सुठा असांजा स्टाफ नर्स जेके सीनियर हूंदा आहिनि, उहा हिकिड़ो घर में पियो कमु करे पगार ते असां बठोरे वटां पियो खणे, ऐं ॿियो सिजाड़ में बि कमु करे पगार बठोरे में बि खणे। DHO ॾियण जे बदिरां असांखां डॉक्टर वठे पियो। PPH वारे हिन त असांजा 10 डॉक्टर आहिनि, उन मां 2 डॉक्टर असांखे ॾेई छॾे या 3 डॉक्टर बठोरे में ॾेई छॾे। हिन में तव्हां यकीन करियो त अल्ट्रासाउंड 35 करे चुकी आहियां। 12 माण्हू वेठा आहिनि, तव्हां ॾिठा हूंदा। इन खां अलावा DHO साहिब खे इहो वरी गुज़ारिश थी करियां त PPH में जेके असांजे डॉक्टर वेठल आहिनि उहे असांखे वापसि कनि। जीअं त ही तहलके जी अस्पताल आहे, हितां जे आसपास जा तमामु घणे क़दुरु मरीज़ अचनि था, पर हिते कॾहिं त डॉक्टरनि जी खोट हूंदी आहे, डॉक्टर ई कोन हूंदा आहिनि, ऐं मुसलसल हिते दवा त मिले ई कोन पई। ऐं जेको माण्हू ॾाढो परेशान आहिनि उहो ॿाहिरि अस्पताल हिनखे स्टोर जी दवा लिखी ॾिनी वञे थी। को ग़रीब माण्हू आहे नथो वठी सघे। हितां लखे रुपए जी बजट अचे थी तहलके जी अस्पताल आहिनि जी, जेका ख़बर ई कोन्हे केॾांहुं वञे थी। ऐं वस वारे अमलदारनि खे अपील थी कजे त महिरबानी करे असांजी अस्पताल ते नज़र विझो। अदा हिते ही तहलके जी अस्पताल आहे। 5 सालनि खां पोइ हिते MS आयो डॉक्टर मोहम्मद जुमान अब्बासी, जंहिं अस्पताल खे अस्पताल करे हलायो। हिते ग़रीबनि खे दवाऊं मिलियूं, ॾींहुं राति इलाजु कंदो हो। हाणे त दवा कोन आई ऐं दम जो पेशेंट आहे, हीअ दवा मिलियो रखी आहे तव्हांजे साम्हूं टेबल ते। हिते न रेस्पिर गोरी आहे, न को खंघि जो शरबत आहे, का दवा कोन्हे। ऐं मरां थो हिते घोड़ा घोड़ा करे थको ऐं मूं चयो था डॉक्टर बि ॿोलियो, बाक़ी अदा भाऊ हाॾा खां आया आहिनि, माल खां वेठा आहिनि, माल पियो खाइजे। अलाए घणी बजट आहे, छा आहे, ज़ुल्म आहे असांखां। कोई इंसाफ़ करण वारो हिते त कोई चूंडियल नुमाइंदो बि कोन्हे। हाणे नंगरान गवर्नमेंट आहे, कंहिंखे था हणियूं, किथे घोड़ा घोड़ा करियूं। अस्पताल में मौजूदु जेके मरीज़ हुआ उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं डॉक्टर MS डॉक्टर शहनाज़ ख्वाजा जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुनजो इहो चवणु आहे त जेको DHO आहे हिते जेके डॉक्टर अपॉइंट थियल आहिनि उहे असांखे जेको हिते अपॉइंट करे ॾियण जे बजाए जेको आहे उन्हनि खे हितां ॿिए पासे मुंतक़िल कयो पियो वञे। जॾहिं त सुजावल में जेको अस्पताल में उहे डॉक्टर जेको ड्यूटी करे रहिया आहिनि, पर जेको बदनसीबी आहे, जेको पगार आहे उहो हिते तहलका अस्पताल मीरपुर बठोर मां खणी रहिया आहिनि। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेका लेडी डॉक्टर आहे हिते मौजूदु न हुअण करे जेको राति जे वक़्तु जेको हिते मरीज़ अचनि था, लेडी जेका VM जे लाइ उहो सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। हुननि वटि एतिरो पैसो न आहे जेको प्राइवेट अस्पतालुनि जो रुख करे सघनि। हिते तहलका अस्पताल में कंहिं बि क़िस्म जी सहूलियत न आहे। जेको हिते हुननि मुतालबो कयो आहे त जेको सिंध हुकूमत खां त तहलका अस्पताल मीरपुर बठोर जो जल्द खां जल्द नोटिस वरितो वञे त जीअं जेको हिते सहूलियतूं फ़राहम थी सघनि।